जॾहिं पाणी जो मामिलो आयो, नून लीग उते, पीपल पार्टी उते, उनजा इत्तेहादी उते, कंपनी सरकार उते। हाणे माण्हुनि जो छा थींदो? आबादगार तंज़ीमुनि जो छा थींदो? सियासी जमायतुनि जो छा थींदो? जिन जिन सां ॻाल्हायोसीं, वकीलनि ॾे वियासीं, त पर कंदासूं कीअं? मुंहिंजो किरोड़े माण्हू मुतासिर थियणा आहिनि, उन्हनि ॾे हलंदासूं ऐं उन्हनि खे बाख़बर कंदासूं मुसीबत ईंदड़ खां। ऐं जेकर उथी पवंदा त पंहिंजी बचाए वठंदासूं, न उथंदा तॾहिं बि पंहिंजी फर्ज़ अदायगी कंदासूं। त घटि में घटि असां कोशिशि कई ऐं दिलियां कोशिशि कई। पर सिंध जे माण्हुनि एॾो ताक़तवर तहरीक हलाई जो जंहिंमें का सियासी जमायत हिकिड़ी न, हड़ ऐं समाजी तंज़ीमूं, फर्द, शागिर्द ॿिया निकिरी पिया, वकील निकिरी पिया, सॼी सिंध ॾिठो। हाणे पाण वटि ताक़त आहे, उहो सॼी सिंध ॾिठो, सॼे मुल्क ॾिठो। हाणे इहा जेका ताक़त आहे इनखे संभाले ऐं सही इस्तेमालु करियूं। उन करे ज़ुल्म जी हुकुमरानी जे ख़िलाफ़, नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ ऐं मुल्क जे अंदरि आइन जो ॿेड़ो ॿोड़ण जे 27वीं तरमीम जे ज़रिए आइन खे पोइते करण जे ख़िलाफ़ असांजी सहाफ़त ते कानून ठाहे उन्हनि खे सोढ़ो करे छॾियो अथनि। 144 लॻाए छॾियो अथनि, किथे जलसो इजाज़त वठंदो न मिलंदो, उन करे 4 दीवारी तां असां कचहरी करण आया आहियूं।